अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदा अंजुम। नाज़रीन, आमिर जे ठाहियल कारे कानून जो ख़ात्मो ज़रूरी आहे। बलूचिस्तान हाई कोर्ट बार के ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बलूचिस्तान जे वकीलनि हमेशा आमिरियत जो ॼमी मुक़ाबिलो कयो आहे। सूबे जी अवाम खे कुझु वक़्त खां दहशतगर्दी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिन चयो त असांजे नस्लनि जमहूरियत जे ख़ातिर पंहिंजूं हयातियूं क़ुर्बान कयूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आमिर जे ठाहियल कारे कानून जो ख़ात्मो ज़रूरी आहे। असांजे ख़ानदान जो सफ़र कठपुतली खां शुरू नाहे थियो। अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी, जनरल कयानी ऐं जनरल पाशा जे विच में मुकमका थी। जेकॾहिं चार्टर ऑफ डेमोक्रेसी लागू थींदो ऐं जेकॾहिं 1973 जो आइन असली हालत में बहाल कयो वियो त स्टेटस जो छा थींदो? जमहूरियत ते असांजो कंट्रोल केतिरो हूंदो? हिन चयो त उहा ॻाल्हि सही आहे त अॼोके दौर जूं हालतूं सही न आहिनि, पर हालतूं त उन वक़्त बि ख़राब हुयूं जॾहिं हिकु अहिड़ो फ़िरौन वेठल हो जंहिंजे ख़िलाफ़ केर बि ॻाल्हाए न थो सघे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी सियासी जदोजहद जो मक़सदु आइन जी बहाली हो। उन्ही जे आइन जी बहाली जो सफ़र ऐं जदोजहद 30 सालनि ते ॿधल आहे। असां आइन खे बहाल कयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई। असांजी ऐं ॿियनि पार्टियुनि खे बि निशानो बनायो वियो। पी चेयरमैन चयो त अव्हां ई ॿुधायो त छा तौहीन अदालत जो मतिलबु उहो आहे त जेकॾहिं को कंहिं जज जे ख़िलाफ़ कुझु ॻाल्हाईंदो त उन्ही खे सॼी ज़िंदगी जे लाइ सज़ा मिलंदी? छा उहा इज़हार जी आज़ादी आहे? छा इज़हार जी आज़ादी उहा आहे त अव्हां को बि फ़ैसिलो ॾेई छॾियो, अव्हां वज़ीर आज़म खे कढी छॾियो, अव्हां 18हीं ऐं 19वीं तरमीम में तब्दीली करियो ऐं असां चप बि न चोरियूं? हिन चयो त इस्लामाबाद में अदालती जंग सां पंहिंजो को बि तालुक़ु नाहे। हाणे रियासत पीउ जीअं बणिजी वई आहे। उन्ही में समूरो किरदारु इफ्तिखार चौधरी जो आहे। इफ्तिखार चौधरी जहिड़नि मास्टर माइंड माण्हुनि अदलिया खे ख़राब कयो। हाणे चाहिनि था त फ़ैसिला थींदा रहनि ऐं असां शिकायत बि न करियूं।